एजुकेशन एंड रिसर्च यूट्यूब चैनल में भलीकार। अज असां क्लास 3 जो सबक 5 पढ़ंदासूं। असांजे मुल्क पाकिस्तान जा 4 सूबा सिंध, पंजाब, बलोचिस्तान ऐं खैबर पख्तूनख्वा आहिनि। उनखां सवाइ गिलगित बल्तिस्तान ऐं क़बाइली इलाइक़ा बि पाकिस्तान जे इंतज़ाम हेठि आहिनि। पाकिस्तान जी गादी जो हंधु इस्लामाबाद आहे। मुल्क जे हर सूबे में हिकु मुखिया ॿोली ऐं कई ॿियूं बि ॿोलियूं ॻाल्हायूं वञनि थियूं। अहिड़ी रीति हर सूबे जी पंहिंजी सक़ाफ़त ऐं रहणी कहिणी आहे। सिंध पाकिस्तान जो कुदरती वसीलनि सां मालामाल सूबो आहे। कराची सिंध जी गादी जो हंधु आहे। सिंध जे वॾनि शहरनि में हैदराबाद, सखर, लाड़काणो, नवाबशाह, मीरपुर ख़ास, ठठो, दादू, शिकारपुर, जैकबाबाद, बदीन, खैरपुर ऐं ॿिया अची वञनि था। कराची पाकिस्तान जो वॾे में वॾो सामूंडी बंदरगाह आहे। सिंध सूबे जी मुखिया ॿोली सिंधी आहे। उनखां सवाइ हिते उर्दू, सराइकी, बलोची, बरावी, गुजराती ऐं ॿियूं ॿोलियूं ॻाल्हायूं वञनि थियूं। सिंध सिंधू नदी जे करे मशहूरु आहे, जेका पाकिस्तान जी वॾे में वॾी नदी आहे। दुनिया जे क़दीम तहज़ीब मोहन जो दड़ो पिणु सिंध में आहे। सिंध जी सक़ाफ़त, तहज़ीब, ॿोली ऐं महिमान नवाज़ी मुल्का मुल्क मशहूरु आहे। अजरक ऐं सिंधी टोपी सिंध जी सक़ाफ़त जो ख़ासि निशान आहे। सिंधी ॿोली जो वॾे में वॾो सूफ़ी शाइर शाह अब्दुल लतीफ़ भटाई रहमतुल्लाह आहे। पंजाब आबादी जे लिहाज़ खां पाकिस्तान जो वॾे में वॾो सूबो आहे। पंजाब जी गादी जो हंधु लाहौर आहे। पंजाब जे वॾनि शहरनि में रावलपिंडी, फैसलाबाद, मुल्तान, बावलपुर, गुजरात, सियालकोट ऐं ॿिया शहर शामिल आहिनि। पंजाब में 5 नदियूं चनाब, रावी, झेलम, सतलज ऐं ब्यास आहिनि। उन करे हिन इलाइक़े ते पंजाब नालो पियो आहे। हिन सूबे जी मुखिया ॿोली पंजाबी आहे, जॾहिं त सराइकी हिन सूबे जी ॿियो नंबर वॾी ॿोली आहे। उनखां सवाइ पोठोहारी ऐं ॿियूं ॿोलियूं बि ॻाल्हायूं वञनि थियूं। हड़प्पा पंजाब जो क़दीम तहज़ीबी आसार आहे। बुल्ले शाह पंजाब जो मशहूरु सूफ़ी शाइर आहे। बलोचिस्तान पखेर जे लिहाज़ खां पाकिस्तान जो वॾे में वॾो सूबो आहे। कोयटा बलोचिस्तान जी गादी जो हंधु आहे। हिन सूबे जे वॾनि शहरनि में लसबेलो, खज़दार, पशीन, देरो, मुराद जमाली, सिब्बी, ज़ियारत ऐं ॿिया शामिल आहिनि। बलोचिस्तान जो वॾो हिसो जाबलू आहे। बलोची हिते जी मुखिया ॿोली आहे, जॾहिं त पश्तो, बरावी ऐं सिंधी हिन सूबे जूं वॾियूं ॿोलियूं आहिनि। बलोचिस्तान मैदनी ज़ख़ीरनि सां मालामाल आहे। हितां सुई ॻोठ मां मिलंदड़ कुदरती गैस खे सुई गैस सॾियो वञे थो। गवादर ऐं पसनी हितां जा बंदरगाह आहिनि। मेहरगढ़ हिते जो क़दीम तारीख़ी माॻ आहे। मुस्तक़ली बलोचिस्तान जो मशहूरु सूफ़ी शाइर आहे। खैबर पख्तूनख्वा पाकिस्तान जो चोथों सूबो आहे, जंहिं जी गादी जो हंधु पिशावर आहे। पश्तो हिन सूबे जी मुखिया ॿोली आहे, जॾहिं त हिंदको, दरी, ख़वार ऐं ॿियूं ॿोलियूं बि हिते ॻाल्हायूं वञनि थियूं। हिन सूबे जी अहम शहरनि में मर्दान, कोहाट, बनू, चारसदा, हरीपुर, एबटाबाद, सवात, मेंगोरा ऐं ॿिया अची वञनि था। खैबर पख्तूनख्वा जा माण्हू महिमान नवाज़ आहिनि। हीउ सूबो सियाहत जे करे बि मशहूरु आहे। हिन सूबे जो मशहूरु सूफ़ी शाइर रहमान बाबा आहे। तख़्त बई हिन सूबे जो क़दीम तारीख़ी माॻ आहे। गिलगित बल्तिस्तान पाकिस्तान जो उहो इंतज़ामी इलाइक़ो आहे जंहिंखे सूबे जो दर्जो ॾिनल न आहे, पर उन जी अलॻि असेंबली ऐं दार वॾो वज़ीर पिणु आहे। इहो इलाइक़ो सुहिणनि कुदरती मंज़रनि जे करे मशहूरु आहे। हिन इलाइक़े जो मरकज़ी शहर गिलगित आहे। अस्तोर, दियामीर, अस्करदू, चलास ऐं ॿिया वॾा शहर आहिनि। बल्ती, शीना ऐं ब्रोशकी हितां जूं मुखिया ॿोलियूं आहिनि। हिन इलाइक़े जी पंहिंजी सक़ाफ़त ऐं रहणी कहिणी आहे। शाइराए रेशम
हिन इलाइक़े मां चीन में दाख़िल थींदड़ तारीख़ी रस्तो आहे। हंज़ा हिते जी मशहूरु वादी आहे।